ही होंदी जिथे शमी आ। असलम वेचारो त पाछूलो आ, सायो त को टियों माण्हू आ। पर अज़रा सां तुंहिंजो छा? बस कुछ न तो वारो डाट ॾिसी सोचां थो त किथे इहो कफ़ारो मूंखे न अदा करणो, पर हाणे ईअं थियण कोन ॾींदुसि। बाबा तूं रुगो शरीफ़ खे शरीफ़ ई ॾिठो आहे, तूं बि शरीफ़ खे हाणे ॾिसजांइ। अच्छा थोरा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तूं माईअ मां मर्द थियो कॾहिं जो दामा नथो करी? अड़े तो अञा पंहिंजे पीउ नसरूअ खे ॾिठो किथे आ? शरीफ़ मां चवां थो मोटी अच, मोट मोट शरीफ़ मोट। दंगो करणो पवंदो, न त इहा छुरी माकड़ जियां मुल्क खाई वेंदी। पुट अज़रा हाणे तुझी ज़ाल आ, बाजी बाजी न चइजांसि, मतां ख़ल्क खिलाई थी। अम्मी बाजी मुंहिंजी ज़ाल आहे। हाणे तू कुछ होशियार थी जाए। चङो हाणे तू हिते वेह, महिमान आया, ठीकु आहे? बिस्मिल्लाह, न्याणी भली आई सदा आई। सदको न्याणी वक्तन वारी हूंदियूं आहिनि। दादा मां समझां थी रईस जेल खां निकितो आहे ऐं हो सिधो रुख हेॾां झुकंदो। तूं छा थो सोची? जेकॾहिं तूं इजाज़त ॾे शमी असां ही जुई छॾे वञो, पोइ बि मौला जो मुल्क वॾो आहे। ऐं ॿार जंहिंखे बांग जो अञा नालो बि न ॾिनो अथऊं। जॾहिं शमीअ खे पंहिंजो कयां थो न त ॿार बि मुंहिंजो ई आहे।
मां ॾींदोमांसि पंहिंजो नालो। तू छा तो समझी त नसरू मूंखे जीअरो छॾींदो, जीअरी गॾह जे पेट में विझंदो? मां काॾे वञा? तू वीचार कर, तुंहिंजी मोहब्बत जी सज़ा मूंखे छो मिली? तू चाहे त असां सां हली सघे थी। जेको गुज़रियो सो गुज़रियो, घणो थियो जेको गुज़रियो सो गुज़रियो। छॾ हाणे गुनाहनि जे धंधे खे। तुंहिंजा मूं ते थोरा आहिनि, मूंखे उहे लाहिण थी। ॾिस, किथे कंहिं ओढ़ा में न पइजी वञो। जॾहिं ग़लति कम कयासीं त ओढ़ा में कोन पियासीं। हाणे त नेक कम था कयूं ऐं पंहिंजी शरीफ़ानी ज़िंदगी शुरू कंदासीं। तूं मुंहिंजे ॾुखनि सुखनि जी साथियाणी आहे। जे तूं मूंसां गॾु रहंदीअ त मूंखे वॾी आथत मिलंदी। कुझु सोचण ॾे। मां त मोहब्बत जे कुन में काहे पियो आहियां। हाणे मरण जीअण शमी ऐं शमी जे ॿार जे लाइ। शायदि ख़ुदा मूंखे इन्हनि जे करे माफ़ी ॾे। ठीकु आहे दादा, असां रात जी ऊंधा में ही ॾे छॾे वेंदासीं, पोइ जिते असांखे क़िस्मत छिकियो। इहो कम तमाम जल्द जीअं कंहिंखे का कल ई तुंहिंजो नालो न ई वरी। बाक़ी तूं जेको कुझु घुरंदे न सो ई ॾींदोसीं। नसरुल्लाह खान, ईअं ई थींदो, पर पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रहिजांइ। वाइदो निभाइण नसरूअ खां पोइ तंग आहे। डन डन। चङो, ख़ुदा। अरे शरीफ़त, तू सो भी बैग समेत घेरता है ना? भला समूरा हवाला हिते ई वठंदे या अंदर भलो? दोस्त, ही घर तो तू जो ही आहे, पर कल कॉलेज में कोन ॿुधाई त को मां अचां थो। कुछ ज्यादा वठास खीसो खाली।
शायदा भी पंहिंजे भाउ वटि हुजे। शायदा 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 धीअ शायदा 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 धीअ शायदा शायदा सवेल लाकू शायदा न थी अलाए किथे शायदा। जेका मुंहिंजी नंढड़ी शायदा आहे न उहा तोखे किथे नज़र आई? आइसक्रीम वारे वटि ॾिठी आहे मैं, पोइ जी ख़बर न आहे। आइसक्रीम वारे वटि? पुट तो भला किथे ॾिठी? मास्टर सवेरे ॾिठी हुयमि गिटे में, हाणे ई ख़बर न आहे। महिरबानी। बाबा तो मुंहिंजी नंढड़ी शायदा किथे ॾिठी? न बा मां कोन ॾिठी आहे, सवेरे ॾिठी पोइ मां कोन ॾिठी आहे, मूंखे ख़बर न आहे बा। भाइरो हिकु ज़रूरी ऐलान ॿुधंदा। हिकु नंढड़ी छोकिरी उमिरि अॼुकल्ह 5 साल ऐं नालो शाहिदा, पीउ जो नालो मास्टर नाज़म अथसि। नवां कपिड़ा पातल अथसि ऐं रंग भूरो अथसि, पाड़े मां गुम थी वई आहे। जंहिं बि भाउ खे हथ अचे ऐं ख़बर पए त मास्टर नाज़म जे घर पहुचाईंदा ऐं इतलाह ॾींदा। वाह सिगर वाह, वाह जो कम करे ॾेखारियो थे। हाणे बुद्ध इहो नाज़न हाली त मस्जिदुनि में ऐलान थो कराए, पर इहो धूल खणी सॼे शहर में वॼाईंदो ऐं ॿुधाईंदो वठंदो ॿारनि खे, अदा मुंहिंजी छोकिरी गुम थी वई। नाज़न केॾो चवंदो मैं त पेर फूके फूके रख, पर तूं मुंहिंजी ॻाल्हि कोन सम्झी। अञा तोखे सम्झाईंदुसि, वरी ॿीहर सम्झाईंदो मैं। असलम पी दे, शर्म न थो अचे? कई कारो कई पराई छोकरी, अरे हुन मासूमियत जो कहिड़ो ॾोह कयो? खणी हा त सबाई खणी हा, अज़रा खणी हा, खई त हुन एॾड़ीअ खे खई। तेरियो कोन थियो आहियां मां जो न ॿाड़ीअ खे खणसि। मां पाण न सोच में आहियां तो न ॿाड़ीअ खे अॻवा कंहिं कयो। मूंखे तो न मथां कावड़ आहे, मुंहिंजो थक विञायो अथसि। मां पाण अज़रा खे खणा, पोइ जेको थियो ॾिठो वञे हा। केरु थो चए त मूं हुन खे अॻवा कयो? आऊं थो चवां पहिरीं, पोइ सॼो पाड़ो थो चवे त नाज़न जो हिकिड़ो ई दुश्मन असलू 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 आ। मुंहिंजी ॻाल्हि तव्हां सम्झो छो नथा? मां हुन नंढड़ीअ खे अॻवा कयो, कंदुसि कान्हे। त पोइ माण्हुनि जा वाद बि तूं बंदि कर। नाज़न जो जे घड़ो भॻो त तुंहिंजे मथे ते भॼंदो, इहा बि ख़बर हुजई। बाबा मूं चयो न त मूं हुनखे अॻवा नाहे कयो, नाहे कयो। ॾीस ठीकरू कराए मुंहुं कारो जमादार जो। लोह थी आहे मुसीबतनि